मदीने वाले साईं फरमायो सुननुल कुबरा बेहकी में हदीस आ, सुनन तिरमिजी में भी यह हदीस आई आ। मुझे दिलबर नबी फरमायो काल अली व फातिमत वल हसन वल हुसैन, चार शख्सियतों सैयदना मौला अली, सैयदा फातिमा ज़हरा, हजरत इमाम हसन, इमाम हुसैन। मुझे दिलबर नबी जे सामू वेठल होया, मुझे दिलबर नबी फरमायो ए अली ओ फातिमा ओ बचड़ा हसन ई हुसैन बुधो अना हरबुन लिमन हारबतुम, जेको तव्हां सां जंग कंदो तव्हां सां वेर पाईंदो, मां मोहम्मद करीम बोन सां जंग जो ऐलान तो कयां। तव्हां सां जंग कंदो, अली तो सां जंग कंदो, ओ फातिमा जेको तो सां वेर पाईंदो, ओ हसन जेको तो सां वेर पाईंदो, ओ मुंहिंजा बचड़ा हुसैन जेको तो सां दुश्मनी रखंदो। मूं रब जे हबीब जो अल्लाह जे नबी जो ऐलान आ लिमन हारबतुम, जेको तव्हां सां जंग कंदो मां नबी उन सां जंग जो ऐलान थो कयां। वसीमुन लिमन सालमतुम, पर जेको तव्हां सां सुलह कंदो तव्हां सां गंढींदो, जेको तव्हां सां जोड़ींदो मां मोहम्मद करीम उन सां गंढींदुसि, उन सां सुलह कंदुसि।